सिंध सरकार पारां मिठी में क़ाइम कम्युनिटी मिडवाइफरी स्कूल में मिडवाइफ जो कोर्स कंदड़ शागिर्दनि पारां 2 सालनि खां ऐलानियल मुआवज़ो न मिलण ख़िलाफ़ स्कूल जी तालाबंदी करे एहतजाजी मुज़ाहिरो कयो पियो। 60 शागिर्दनि खे सिंध सरकार पारां ऐलानियल फ़ी महीनो 50,000 रुपयनि वारो मुआवज़ो न मिलण ख़िलाफ़ शागिर्दनि सरापा एहतजाज बणिजी रोडनि ते निकिरी आहिनि। इन मौक़े ते मुतासिर शागिर्दनि नाज़िमा सिंध ख़ासि अली ऐं ॿियनि चयो त हू थर जे ज़िले जे मुख़्तलिफ़ कोठनि मां हिते स्कूल में तालीम हासिल करे रहिया आहिनि, पर सिंध सरकार पारां हर महीने फ़ी शागिर्दनि खे 5,000 रुपयनि जे हिसाब सां ऐलानियल मुआवज़ो 2 सालनि खां न मिलियो आहे, जंहिं करे हू बुखो काटण ते मजबूर आहिनि। हुननि मुताबिक़ कयो त सिंध हुकूमत समेत अख़्तियारियूं मामले जो नोटिस वठी संदनि मसइलो हल कराइनि। नवाब शामी आबादी भलाई वारे खाते जे मुलाज़मनि पारां मरकज़ी सॾ ते मुतालबनि जी मंताला लाइ कलम छॾे हड़ताल करे मुज़ाहिरो करे धरणो हंयो पियो। इन मौक़े ते आपका जे सीनियर नायब सदर मोहम्मद रुकमान बुघियो चयो त सरकारी मुलाज़मनि जी ग्रेड खे अपग्रेड कयो वञे, मुलाज़मनि खे टाइम स्केल, पघारूं, अलाउंस ऐं पेंशन में 50% इज़ाफ़े समेत ॿियूं सहूलियतूं ॾिनियूं वञनि। हुननि चयो त बार एहतजाज बावजूदि उन्हनि जा मसइला हल नथा कया वञनि, जंहिं करे हू सख़्तु परेशान आहिनि। इन मौक़े ते जुज़फैन शमीम, नसीम मलिक, शमसुद्दीन होत ऐं ॿिया पिणु मौजूदु हुआ। आसिफ अली ज़रदानी अबण तक जा स्कूली ॿार शामियाना लॻाए पढ़ण ते मजबूर थी विया। सूबे में तालीम इमरजेंसी हूंदे बि हिन जदीद दौर में सकरनि भरिसां ॻोठ खानमो चौहान जे प्राइमरी स्कूल जा ॿार इमारत न हुअण करे शामियाना लॻाए पट ते वेही पढ़ण ते मजबूर आहिनि। खानमो चौहानी प्राइमरी स्कूल में अटकल 350 खां वधीक ॿार दाख़िल आहिनि, जेके सुबुह खां वठी मोकल ताईं शामियाननि अंदरि पट ते वेही तालीम हासिल करण लॻा आहिनि। स्कूल जे हेडमास्टर अशरफ अली चौहान अवामी आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त 5 सालनि खां वठी दाहूं कयूं पिया, पर केर बि ॿुधण वारो कोन्हे। हिननि मुतालबो कयो त स्कूल खे कमरा ठाहिराए ॾिना वञनि त जीअं मासूम ॿार पंहिंजी तालीम जारी रखे सघनि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk